जे तव्हां ॻाल्हि कई त पोइ एट द एंड ऑफ द डे व्हेन देयर इज़ नथिंग, ऐं जेको माण्हू बि चवनि था पिया त जॾहिं पीपल्स पार्टी खां इहो साथ न ॾेई सघंदा, इहो टास्क ऑफ मोस्टली हिकिड़ी पॉलिटिकल पार्टीज़ जे हथ जो आहे कोन, त पोइ एट द एंड ऑफ द डे हिनखे जवाज़ ठाहे करे कुझु न कुझु का शइ थी सघे थी। पोइ हुनजे लाइ वरी पोइ हिकिड़ो ॿियो सूरत हाल क्रिएट थिए थी न, हू अमेरिका में री-इलेक्शन्स थियण वञनि था पिया नवंबर में इलेक्शन्स, उते छा सूरत हाल बीहे थी, जेका मिडिल ईस्ट जा डायनामिक्स चेंज था थियनि आहिस्ता आहिस्ता, उते छा सूरत हाल बीहे, छो जो हाणे त अमेरिका सिधो चइजे त थकी पियो आहे, थधो थी वियो आहे बसि हाणे मिडिल ईस्ट में, मतिलबु ईअं थो लॻे न। ऐं इन त मिडिल ईस्ट अचण खां पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि करणु चाहियां थो त ॾिसो, अगरि त इहो केरु इहो थ्योरी ठाहे थो त साईं कश्मीर में मसइलो लॻो पियो आहे, आज़ादु कश्मीर में, साईं बलूचिस्तान में मसइलो लॻो पियो आहे, KP में मसइलो लॻो पियो आहे, महांगाई आहे, ही सभु इशूज़ आहिनि, इन खे टारण लाइ हिकिड़ो शोशो कयो वियो आहे त मूंखे ई अक़ल जा काबरीन हूंदा अगरि इहो कयूं था, छाकाणि त ही मामिलो उन्हनि सभिनी मामलनि खां सवाइ थी वेंदो। अगरि सूबनि जो शोशो उन्हनि त ध्यानु हटाइण लाइ आहे, उहो हुन सां मर्ज करे छॾींदो, त हू ईअं न आहे त हू अलॻि, सभु गॾिजी पवंदा, सभु गॾिजी पवंदो, ऐं पोइ कुझु ख़बर नथी पए त पोइ केॾी महिल छा थी पए। त इहो जेको पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग वारा विढ़नि पिया, हाणे सभु को चए थो त बाबा ही, मुंहिंजो बि ख़्यालु इहो ई आहे, मूंखे का हैरत न थींदी त अगरि हीअ इलेक्शन गुज़री वेंदी, पोइ ठीकु आहे, पोइ हिक ॿिए खे सां ठा करे वठिबो, लेकिन थींदो आहे न एतिरो घटि वधि हिक ॿिए खे ॻाल्हायो अथनि, एतिरो घटि वधि ॻाल्हायो अथनि, इहो जल्दी त न विसरंदो। लेकिन हाणे पीपल्स पार्टी लाइ हिकिड़ो बि मसइलो आहे, ऐं नवाज़ लीग लाइ बि डिलेमा आहे त हिक ॿिए खां सवाइ हलनि कीअं। धांधली जे हद ताईं त ॻाल्हि ठीकु आहे, पर नदीम अफ़ज़ल कल्ह हिकिड़ी ॻाल्हि कई विच इज़ ट्रांसपायर्ड एज़, मतिलबु हिकिड़ो त ठीकु आहे धांधली जे हद ताईं जेका ॻाल्हि थिए थी उहो सम्झ में अचे थो, पर नदीम अफ़ज़ल चंद साहब चयो कल्ह त ठीक है आप जीत गए, आप खुशियाँ मना रहे हो, बट लाशों पे खुशियाँ नहीं मनाई जाती। हाणे इहो बि त हिकिड़ो नैरेटिव हले थो न। ॾिसो, जेको BBC बि रिपोर्ट कयो आहे आज़ादु कश्मीर मां, ऐं ख़ाली पहिरियों इंडिपेंडेंट चैनल छॾियो अथनि, अलाए कीअं छॾे ॾिनो अथनि, UK जी जज़ीरा ते त थोरो सख़्ती कई हुन, हिन खे अलाए कीअं छॾियो अथनि, ऐं BBC अंदरां अची जेका रिपोर्टिंग करे पियो, जी हा, उहो त ख़ौफ़नाक आहे। हा हा। सो हाणे जेके माण्हू चवनि पिया हमको पता नहीं आज़ाद कश्मीर में क्या हो रहा है, हाउ विल यू जस्टिफाई दिस? मां इहे कुझु ॻाल्हियूं सम्झ खां ॿाहिरि हुजनि थियूं यासिर, ऐं मूंखे लॻे थो त उहो पोइ शायदि कुझु फ़र्द हुजनि था जेके सॼे रियासत जे ऐं मुल्क जी जेका ॾहाकनि जो पोरियो हुजे थो, कुझु मुल्क कुझु फ़र्द ज़ियान करे छॾीनि था। तव्हां मूंखे ॿुधायो त असीं 5 जनवरी ते अगस्त ते योम कश्मीर मल्हाईंदासीं सुभाणे, त भई मक़बूज़ा कश्मीर में ही पियो थिए, मक़बूज़ा कश्मीर में ही पियो थिए, BBC हिकिड़ो ॾींहुं पहिरीं रिपोर्ट ॾे पई त असारे कश्मीर में ही पियो थिए। ठीकु आहे, हुननि जो मुद्दो ॿियो आहे, मक़बूज़ा कश्मीर वारा त आज़ादी घुरनि था, असारा त शरीफ़ माण्हू आज़ादी त कोन था घुरनि, उहो त 12 सीटनि मां आज़ादी घुरनि पिया, सियासी आज़ादी घुरनि था, 12 सीटूं जी इलेक्शन कराए छॾियूं। हा, त ॻाल्हि इहा आहे त तव्हां ही छा कयो? ये जेको DG ISPR चयो त कश्मीरी हमारा लाडले बच्चा है, बिल्कुलु सही चई, कश्मीरियुनि खे असां सदाईं ईअं रखियो आहे, त पोइ ही छा थियो? तव्हांखे मूंखे ख़बर न पए त हुते मरंदड़नि जो अंग अलिफ आहे या बे आहे, को बि साबिती न मिले, लेकिन जिते ओड़े पाड़े में लाश विया हूंदा, लाश त हुते दफ़नाया हूंदा, कश्मीरियुनि खे ख़बर न पई हूंदी, इहो कंहिंखां इहो छो कयोसीं? सिर्फ़ु इन करे जो असांखे पाकिस्तान जे कंहिं हिसे में इंडिपेंडेंट पॉलिटिकल गवर्नमेंट न खपे, मूवमेंट बि न खपे, माण्हुनि जी मूवमेंट बि न खपे, ऐं माण्हू ज़िद न कनि, असीं जेको चऊं पिया चुप करे बर्दाश्त कयो, माण्हुनि जी मूवमेंट बि न खपे। हिन में पोइ तव्हां चओ था रीसेट कंदासीं, तव्हां हिकिड़ी करप्ट हुकूमतूं नाफ़िज़ कयो था, थापियो था, पोइ तव्हां 4 सूबनि ते थापियो था या तव्हां 40 सूबनि ते थापियो था, doesn't make any difference. what difference will it make? तव्हां हींअर हिकिड़े सूबे में मिसाल 50 करप्ट SSPs, मिसाल 50 करप्ट कामोरा रखो था, पोइ तव्हां 5 सूबा ठाहींदो, में 10 उहे कामोरा वरी रखी छॾींदो, त फ़र्क़ु छा थियो?
ऐं उहे इन करे रखिया वञनि था छाकाणि त सॼो जेको हेठि उहो अॼु मूंखे कंहिंजो ॿुधो पियो सुठो लॻो उनजो जुमिलो चई ये कहते हैं कि बल्दियाती निज़ाम को बल्दियाती इदारों को बाख्तियार किया जाए देखिए जो बल्दियाती इदारों को बाख्तियार किया जाए ये प्राइम मिनिस्टर बाख्तियार नहीं हो सकता हमारे मुल्क में तो लोकल यूसी का और तालके का और डिस्ट्रिक्ट का चेयरमैन जो है वो बाख्तियार होगा कैसे बाख्तियार हो सकता है सूबाई हुकूमती बाख्तियार नहीं है पॉलिटिकली स्पीकिंग कागजों पे है तो अगर कागजों पे ही सिर्फ बल्दियाती इदारों को भी बाख्तियार करना है तो वही चीज चलती रहेगी तो वही होगा आपने नाजिम बनाए विथ ऑल द पावर्स इन द वर्ल्ड मुशर्रफ साहब ने नाज़िमों को पावर्स दिए लेकिन वो उनको भी वो पपेट्स बनाए ना आपने ही ॻाल्हियूं असां ही ठीक न कंदासीं इन में पोइ आज़ाद कशी मुझे हिकिड़ो सुवाल ज़हन में अचे थो सब ज़रा सवाल कोई उथारे न उथारे किथे न किथे इहे जॾहिं सवाल जॾहिं इहे शयूं लाहे अमल जी तरफ़ वधंदियूं देयर विल बी प्रॉब्लम्स केओस रड़ियूं काथां अंदरां हेॾां होॾां जाना काना त छा सवाल उहो ई आहे त छा ही जनरल सिस्टम irrespective of what the political partners are ऐं इहा जेका सोच आहे छा 4 सालनि खां पोइ हिकिड़ी पूरे तसलसल खां डिफरेंट शयूं कंदे 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 हाणे हिकिड़ो नयो एक्सपेरिमेंट छा इहो एक्सेप्टेंस जी तरफ़ आहे सर इहो उहा ई ॻाल्हि थिए पई न यासिर साहब पाण जेका ॻाल्हि साल ॾेढ खां ॿिनि खां कंदा हुआसीं त सिस्टम में बिल्टन आहिनि मतिलबु फॉल्ट लाइन्स जी हा उनखे अच्छा ॿी ॻाल्हि पाण हमेशह कंदा हुआसीं त जॾहिं हिकिड़े सघारे ऐं हिकिड़े हीणे जे विच में इतिहादु हूंदो आहे त जेसि ताईं गाॾी ठीकु हले पई गुड जीअं हुन गाॾी में गड़बड़ थी नाकामी थी त नाकामी हमेशह हीणे जी ॻिची में विझिबो आहे सो हींअर बि हाइब्रिड में त सभु आहे हिन सेटअप में त सिस्टम नाकाम थी वियो त सिर्फ़ु शहबाज शरीफ़ नाकाम थी वियो इहो सम्झो न सम्झो छो नथो अचे सिंपल आहे त भई ज़ाहिर आहे असां थोरी नाकाम ज़ाहिर शहबाज शरीफ़ प्राइम मिनिस्टर त शहबाज शरीफ़ हो इमरान ख़ान हो ज़ाहिर गले में सहरो त हिननि जे पवणो आहे ऐं आउं इहो सम्झां थो उहो त अलाह खे ख़बर आहे मूं वटि न को तारीख़ आहे न को कुझु आहे पर ही सिस्टम जेको आहे उहो चइबो आहे जी का जाना ठहर गया है मूंखे नथो लॻे त बहिराण महीना ऐं हफ़्ता त नथा ॻाल्हाए सघूं जी हा पर ही ॿिली ॿाहिरि आहे ही कंहिंखे चंबो हणंदी कंहिंखे रांबूटो हणंदी कंहिंजा ग्लास टोड़ींदी कंहिंजो थांव टोड़ींदी ही ॿिली जेका सिस्टम जी नाकामी वारी ॿिली आहे इहो अंदरि नथी वञे भले मोहसिन नक़वी जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइनि न ॻाल्हाइनि जी हा